शेख अयाज़ सिंध जी सदियुनि जो आवाज़। सिंधी ॿोलीअ जे अज़ीम शाइर शेख अयाज़ जे 100हें जनम ॾींहं ते पाकिस्तान टेलीविज़न कराची मर्कज़ पेश करे रहियो आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम। शेख अयाज़ जी शाइरीअ ऐं ॿियनि ख़िदमतुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुज़ाकिरा, शेख अयाज़ जी शाइरी ऐं म्यूज़िक जो संगम, शेख अयाज़ जी शाइरीअ जी निस्बत सां कोरियोग्राफ़ी ऐं शेख अयाज़ जो कलाम मुख़्तलिफ़ आवाज़नि में मुख़्तलिफ़ पढ़नि जी सूरत में पाकिस्तान टेलीविज़न नेटवर्क सां गॾु रहिजो सिंधी ॿोलीअ जे अज़ीम शाइर शेख अयाज़ जे 100हें जनम ॾींहं जे मौक़े ते।